फरीदाबाद काशे जे ॻोठनि में पीअण जे पाणी जो वॾो बहिरान अची वियो। मारोड़ा माण्हू पाणी लाइ तड़पण लॻा। परे परे खां मोटरसाइकिल गॾु गाॾियुनि ते पाणी भरण ते मजबूर। काशी में तेल गैस कंपनी साल में अरबे रुपया कमाए थी, पर इलाइक़े वासियुनि खे पीअण जो पाणी जी सहूलियत मिली न सघी। काशे जे रवासियुनि पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी वज़ीर आला सिंध मुराद अली शाह खे अपील कई त पीअण जे पाणी जी बहिरान जो नोटिस वरितो वञे। काशे जे ॻोठनि मुजड़ शाह गोदड़ियो, अली बख्श थी विणो, वली मोहम्मद रिंद, भंबा डेरा, मथे कटाई, अलादीन थी विणो, छिटो मीरवाणी, सॼण मीरवाणी, अब्दुल मजीद खोसो समेत केतिरनि ई ॻोठनि में पीअण जी साफ़ पाणी जो बहिरान वधी वियो। खूहनि जो जर सुकी वियो। काशे जे सियासी समाजी अॻुवाननि मेहर अली डेरो, महरम रिंद, शबीर अहमद कटियो, नज़ीर अहमद चांडियो, मोहम्मद बख्श थी विणो ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त काशे जे ॻोठनि में पाणी न आहे। ॻोठनि में खूहनि जो जर सुकी वियो आहे। माण्हू पाणी जे फोड़े लाइ तड़पी रहिया आहिनि। ॻोठनि जा रवासी मोटरसाइकिलुनि गॾनि गाॾियुनि ते पाणी परे परे खां भरे अचण ते मजबूर आहिनि। हिननि चयो त काशे में तेल गैस कंपनी साल ते अरबे रुपया कमाए थी, पर अफ़सोस जो इलाइक़े में पीअण जो पाणी मिली न सघियो। अवाम बेयारो मददगार बणियल आहे। हिननि पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी वज़ीर आला सिंध मुराद अली शाह खे अपील कई त फरीदाबाद इलाइक़े में पाणी जी सहूलियत ॾिनी वञे। Thank you.